जी नाज़रीन, मां हिन वक़्तु मौजूदु आहियां CDF स्कूलिंग सिस्टम में, जिते जी हिकिड़ी अलॻि हिकिड़ी सुञाणप आहे हिन स्कूल जी त हिते तालीम सां गॾु गॾु जेको आहे सो तरबियत त कई वेंदी आहे, पर ॿारनि खे जेको आहे सो माना हुनरी सिख्या बि ॾींदी वई आहे। हथ जा हुनर यानी हथ जी तख़लीक़ बि हिते जा शागिर्दाणियूं शागिर्द ठाहींदा आहिनि, जंहिंजो सबबु इहो हूंदो आहे त तालीम सां गॾु गॾु जेको आहे सो हू अॻिते हली तालीम मुकमल करे पंहिंजे रोज़गार जा ज़रिया बि जेको आहे सो थी सघनि। कैमरामैन जेके तव्हांखे ॾेखारे त हीअ जेके आहिनि हिन न्याणी जेको आहे सो माना हथ जूं शयूं ठाहियूं आहिनि, ऐं हीअ सभु उहे शयूं आहिनि जेके कंहिं ज़माने में माज़ीअ में जेके आहे सो में तव्हां हिते ठहंदियूं हुयूं, पर वक़्त जे करे जेको आहे सो हाणे उन्हनि जो रुझान घटिजंदो वञे। पर CDF स्कूल इहा नवाण आंदी आहे त हिन पुराणे दौर खे वरी आंदो आहे त जीअं हीअ पंखा आहिनि, रलियूं आहिनि, स्वेटर आहिनि, मुख़्तलिफ़ शयूं जेके हथ सां ऐं आर ते जेके शयूं ठहंदियूं हुयूं उन्हनि खे जेको आहे सो माना हिते CDF स्कूलिंग में ॿीहर शुरू कयो आहे। हिकिड़ी बहितरीनु इहा रिवायत आहे। अचो त हिते जे उस्तादनि खां, शागिर्दियाणियुनि खां, इंतज़ामिया खां पुछूं था त वधीक इन बारे में छा था चवनि। हमारे पास कढ़ाई है, एम्ब्रॉयडरी है, ये पंखियाँ वगैरह बच्चों ने बनाई हैं। ये सारा काम बच्चों ने खुद अपने हाथ से किया है। हमारे बच्चे माशाल्लाह बहुत टैलेंटेड हैं, पढ़ाई के साथ साथ वो अपना हुनर भी एक सीखते हैं। शुक्रिया। बस ठाहियो जैं त असां पढ़ाई सां गॾोगॾु घर में वञी सिंधी कम बि कंदा आहियूं, जैं त असां मतिलबु सिंध में आहे त सिंधी कमु कयूं, ऐं जीअं असां सभु सिंधी सामान तव्हां सभु ॾिसो पिया। पखा ठाहिनि ऐं घरनि जूं सूं बि आहिनि ऐं मार्केट में खपनि बि थियूं, ऐं ही घर में भी भलियूं लॻनि थियूं। शुक्रिया। अस्सलाम वालेकुम, मैं CDF स्कूलिंग सिस्टम कैंपस सकरन की जो सब्जेक्ट स्पेशलिस्ट टीचर हूँ। हमारे पास स्कूल के अंदर जो है साइंस एग्जीबिशन की तैयारियां बच्चे कर रहे हैं। वो नवाबशाह के अंदर हमारी एक बहुत बड़ी एग्जीबिशन होने जा रही है, जिसको सैफ ने होस्ट किया है। उसके लिए हमारे पास कुछ साइंस प्रोजेक्ट्स हैं, जिसमें बच्चों ने साइंस प्रोजेक्ट्स की तैयारी की है, साथ में क्राफ्ट का है, आर्ट प्रोजेक्ट्स हैं, स्पीचेज़ हैं, डिफरेंट टेबलोज़ हैं। उसकी तैयारी हमने बच्चों को करवाई है। वो संडे को 10 दिसंबर को हमारा नवाबशाह में एग्जीबिशन होगी, तो उसके लिए हमने आज बच्चों से डेमो करवाया है कि बच्चे वहाँ पर जाकर कॉन्फिडेंटली अपना काम कर सकें। इसलिए आज हमारा जो है क्राफ्ट का स्टॉल की हमने डेमो करवाई है। कल हमारे पास साइंस प्रोजेक्ट्स के जो स्टॉल्स होंगे उनके बच्चे अपनी डेमो करेंगे, प्रोजेक्ट्स को सामने रख के अपनी प्रेजेंटेशंस देंगे। मुझो नालो अब्दुल हमीद, मां CDF स्कूलिंग सिस्टम सकरन मां ॻाल्हाए रहियो आहियां। इहो स्कूल सिंध एजुकेशन फाउंडेशन जे ताउन सां हले थो, जिते ॿारनि खे बिल्कुलु मुफ़्त तालीम मुहैया करे थी। हुकूमत सिंध एजुकेशन फाउंडेशन आचर जे ॾींहुं नवाबशाह में हिकु वॾो मेलो हणी रही आहे साइंसी, जंहिंमें हैंडीक्राफ्ट जो कमु ऐं ॿियो बि जेको हुनर जो कमु थिए थो, ॿारनि जा ॿिया रांदियुनि जा मुक़ाबला थींदा, उनमें असांजो स्कूल बि हिसो वठी रहियो आहे। सिंध एजुकेशन फाउंडेशन जो मतिलबु आहे त जेके ॿारहाड़ी में असांजूं नियाणियूं पढ़नि थियूं, उन्हनि खे कुझु अहिड़ियूं शयुनि लाइ अॻिते आंदो वञे जीअं सुभाणे तालीम सां गॾोगॾु पंहिंजे घर जे रोज़गार लाइ थी वञे। इहो ॾिसो CDF स्कूलिंग सिस्टम जे असांजी टीचर मिस शेरिस इन जी सब्जेक्ट स्पेशलिस्ट आहे। ही क्रोशिया जो कमु आहे जेको असांजे सिंध में हींअर बिल्कुलु ख़तमु थी वियो आहे। असांजूं नियाणियूं जेको ॾिसो पिया, ही जेतिरो बि कमु आहे असां वटि बाक़ाइदा जो हिकिड़ो कमिरो ठहियलु आहे, उनजो सामान इहो ॾिसो जेको ॾींहों ॾींहुं हिते ठहे पियो। ऐं असांजी पंहिंजी ऑर्गनाइज़ेशन जेकी CDF आहे उनजी ऑफिस में इहो सामान रखियलु आहे। असां मार्केट में सेल आउट कंदा आहियूं। अहिड़े तरीक़े सां इहे धागा, इहे शयूं ॾिसो पिया, इहे बि हिते स्कूल में ॿारनि खे मुहैया कयूं थियूं वञनि। इन जी जेकी सेविंग्स थींदी आहे, असां कोशिशि कंदा आहियूं उहा सेविंग ॿारनि खे मिले, जीअं तालीम सां गॾोगॾु उन्हनि जे घरनि जो रोज़गार बि थी वञे। असां अॼु सिंधी पखा ठाहिया आहिनि। असां नवां माना सामान स्टॉल लॻाया आहिनि अॼु। नाज़रीन, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं CDF स्कूलिंग सिस्टम जे उस्तादनि शागिर्दनि जूं, जिन अॼोके हिन हुनरी नुमाइश चओ, मेलो चओ, जंहिंजो मक़सदु ॿुधायो त असल असांजो मक़सदु तालीम सां गॾु हिन इदारे में तरबियत बि ॾियणी आहे, ऐं तरबियत में हिननि नवाण ऐं वधाउ आंदो आहे, जंहिंमें हथ जो हुनर पैदा कयो आहे। उनजो तफ़सीली शागिर्दाणियुनि ॿुधायो ऐं शागिर्दनि समेत उस्तादनि में ॿुधायो। कैमरामैन ग़ुलाम नबी मल्हा सां गॾु काज़ी जावेद सनाई, इबरत न्यूज़ सकरन।